अस्सलामुअलैकुम नाज़रीन, जी त मां आहियां रमू। असां तव्हां ॾिसी रहिया आहियो चिकम न्यूज़। अॼु अहिड़ो सवाल माण्हू आहे जेको शींहं ते सवारी करे थो। हलंदासीं उन वटि हल कंदासीं, हू छा था चवनि। हा जी, अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो शमशू? ॾाढा मज़ेदार, ठीक ठाक हूंदा आहियो, मूंखे ख़बर आहे तव्हां ठीकु हूंदा आहियो। हा, कीअं शींहं ते सवारी पिया कयो तव्हां? बस माण्हू घुमंदा आहिनि मोटरसाइकिलनि ते, कारनि ते, ट्रैक्टरनि ते। मूंखे काई ते मज़ो न ईंदो आहे। अच्छा, तव्हां हिते सवारी था? बस मूंखे हे ॾाढो प्यारो लॻो आहे। मां हिन ते ई सवारी कंदो आहियां, जॾहिं बि वेंदो आहियां मां हिन ते ई वेंदो आहियां। बिल्कुलु बिल्कुलु। हाणे तव्हांजी काॾे तयारी आहे? हाणे बसि इहे वञा पियो शहर। अच्छा, हा सही सही। अब तव्हां हे कैमरामैन खे चवंदासीं शींहं असांखे ॾेखारे थो कीअं पत्थर जो शींहं आहे। हिनखे जेको आहे साह बि न आहे, साह खां बिना हले थो। तव्हां ॾिसो पिया, दुनिया में को बि अहिड़ो शींहं न ॾिठो हूंदो जेको बिना हलाए ॾेखारियो। थोरो हलाए ॾेखारियो। हा, हलाए हा, थोरा परे थी पियो। संगतर ॾिसनि पिया, असां बीठा आहिनि। कैमरामैन खे चवंदासीं संगतर बीठा आहिनि, कीअं हलनि था। वाह 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 वाह। असां बि सवारी करे ॾिसूं। नाज़रीन, कैमरामैन खे चवंदासीं थोरो अचनि पयूं, असां बि सवारी करे ॾिसूं। हलो हलायो। वाह 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 वाह। जी दोस्तों, तव्हां ॾिठो असीं बि सवारी कईसीं। जी दोस्तों, असां जीअं त मौजूदु आहे कैमरामैन परू ऐं मां आहियां रमू। चिकम न्यूज़। महिरबानी, थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। चैनल खे सब्सक्राइब कंदा, वॾी महिरबानी।